हीअ कहाणी चोट सुंदरियोत्तम चिंदाणीअ जे कहाणियुनि जे गुट खे मुर्क ते मनाए मां खयल आहे। कलाकार आहिनि अशोक चंचलाणी, मधु चंचलाणी ऐं आशा चांद। कॾहिं कॾहिं बिल्कुलु नंढड़ा वाक़िया ज़िंदगीअ खे हिकु मोड़ी नओं ॾियो छॾनि। ईअं त मुंहिंजी ज़िंदगी अनेक वाक़ियनि सां भरियल आहे। हैरत अंगेज़ ऐं दर्द अंगेज़ वाक़िया इलाही मुंहिंजे जीवत में थी गुज़रिया आहिनि, छो त मुंहिंजी जीवत हमेशह जल जे उन फुड़े जियां गुज़री आहे जो हमेशह वहक में ई रहियो आहे। कई आस्थान ॾिठा अथसि, लेकिन कल्हो के वाक़ई ॼण हुन पाणीअ जे फुड़े खे ॿरंदड़ तए ते खणी उछलियो आहे। भायां पियो ज़िंदगीअ में इलाही सुञ भरिजी वई आहे। इलाही आज़मूदा, इलाही धन दौलत, सभु ॼण कुझु कीननि। अंदर वेठो कोई लोछ मचाए, ज़िंदगी इन लाइ नाहे ज़िंदगी। नाहे जो अहसास शरीर जे हर अंग में भरिजी वियो आहे। हृदय अंदर कोई अहसास एतिरो फूकजी वियो आहे जो शायदि छाती फाड़े ॿाहिरि निकिरी अचे। हिकिड़े रवाजी सच अंदर में एॾी असीम रोशनी फैलाए छॾी आहे जो सम्झां पियो हिकु तेज़ तिखे बल्ब हेठियां दुनिया जो गोलो पियो फिरे ऐं दुनिया जा माण्हू घर घिटियूं सभु हिकु नए क़िस्म जी सूंहं पिया जताइनि। लेकिन रोशनी एतिरी तेज़ आहे जो उनखे रोशनी मञिया या ऊंधे इहो फ़ैसिलो ई नथो करे सघां। शायदि पाणीअ जो फुड़ो जो गरम तए ते पियो आहे, सो जेसी ताईं वजूद विञाए आकाश में न पहुतो आहे तेसी ईअं फतकंदो रहंदो। काश का सिप मूंखे झपे वठे ऐं अॼु जो वजूद पातो अथमि सो पाणीअ मां बदिलजी ॿियो कुझु थी पवे। मोती, हा मोती थी पवे। लेकिन वाक़ियो रवाजी आहे, बिल्कुलु रवाजी, ऐं उनजी नायका बि फ़क़ति हिकु छोकिरी आहे जंहिंखे अॻी मुसाफ़िरीअ तां लहण वक़्तु त गर संघर छोकिरी सम्झियो हुउमि, पर हिन मुसाफ़िरीअ तां लहण ते कल्हो की ॻाल्हि आहे। जहाज़ मां लथुसि त बिना ॿुधाए बिना चिताए वञी चाची रूपे माउ जे घर वारद थियुसि। चाचीअ घर पे सहेड़ियो, मूंखे ॾिसी वाइड़ी थी वई। हई नंढड़ा भली आहे, चही जो ख़ुशीअ में फूलजी पई त असुल 10 साल नंढी पे लॻी। पर जाई रूपे जो पुछियो मांस ताई मुंहं जो पनो लही वियुसि। ॾुखंदे चयाई, अंदर वेठो नैनीअ जी चाकरी करे। एतिरे में रूपो बि कंहिं कम सां पंहिंजे कमरे खां ॿाहिरि निकितो। मूंखे ॾिसी वठी नैनीअ खे सॾु कयई, नैनी ॿाहिरि त ॾिस केरु आयो आहे। नैनी बीमारनि जियां हलंदी ॿाहिरि आई। संदसि पीले मुखड़े ते चमकंदड़ माक जियां फैलियल मुर्क मूंखे ॾाढी वणी। चाचीअ चयो, विया हुआ पिक्चर ॾिसण, सो छोकर खे पिक्चर की न आयड़ी सो अध में ई टैक्सी करे वापसि वठी आयो अथसि। असुल में पिक्चर हुई तमामु दुख जी। रूपे ज़रा लजी थींदे चयो, नैनी दुख सही की न सघी, अची रोअण में छुटकी। नैनीअ जूं अखियूं ज़मीन में खुपी वयूं। छा कजे, डिघो साहु खणी रूपे चयो, ॾाढी जज़्बाती आहे। बसि रूपे जो जज़्बाती चवण ऐं मुंहिंजे नखियुनि अॻियां अॻिए मुसाफ़िरीअ तां मोटण वक़्तु ॾिठल नैनी फिरण लॻी। जेसिताईं खाधे पीते जो खिटराग हलंदो रहियो तेसिताईं अॼु जी नैनीअ सां गॾु अॻिए मुसाफ़िरीअ ते ॾिठल नैनी बि गॾोगॾु मुंहिंजे नखियुनि अॻियां फिरंदी रही। अॼु जी नैनीअ त पेरनि हेठां ख़ूब ज़मीन ते महसूस कई, मगर अॻी नैनी त ॼण हवा ते पे हली। हर संदसि हथ ॾकी थे विया।
तिलक जी शीशी भगल ॾिठाई त रत जो तलाव चई किरी पई। हिकु ॾींहुं साड़ीअ जो पलव ॻिचीअ में वेढ़े पे अचवञ कयईं। मूं चयो, चाची नुंहं खे ॾाढो ढक परदे में रहणु सेखारियो अथई। चाचीअ इशारे में खणी नैनीअ खे सहम कढी। बसि छोकिरीअ जा हथ पेर पिया थिरकनि। वेतर जो चांहि आणींदे पाण खे कट ॿाहुनि वारी कोटीअ सां आरसीअ में ॾिठाई। बसि शर्म में ॿुॾी वेई। महफ़िल छॾे ईअं भॻी जीअं खारीअ हेठां कांव। लेकिन अॼु जी नैनीअ त उन्हनि वेसन वॻनि खे ई जीअं तां भॼाए कढियो हो। हिकु ॻाल्हि ज़रूरु चवंदुसि, उचनि चमकंदड़ कपिड़नि में अगरि नैनी बंदि मुखड़ीअ जियां थिए लॻी त अॼु सादी सोटी साड़ीअ में टिड़ियल गुलाब पे लॻी। मां त सूंहं जो शाइक़ु आहियां ई, इन करे सादियुनि शयुनि साण न पवंदी अथमि। पर नैनीअ जे हालत में ईअं पियो लॻो ॼण हुन जे चहिरे ख़ुदि संदसि कपिड़नि खे सूंहं ॾेई छॾी आहे। अला जे कीअं नैनीअ जी हीअ सोभ मूंखे वणी पई। न त नैनीअ जे मङणे वक़्तु जॾहिं चाचीअ अची चयो हो, मां त छोकिरीअ खे सेखारे छॾींदसि त वॾनि घरनि में कहिड़ी रीति हलबो आहे, तॾहिं खिली चयोमांसि, चाची गॾव छा ॼाणे गीहरनि मां। पर अॼु अलाए जे छो पाण खे ग़लति पियो सम्झां। छी छी, मां ग़लती करियां। अॻे त कॾहिं पाण खे ईअं की न सम्झियो हुउमि। पर चवां थो न, अॼु मां माण्हू ई ॿियो आहियां। ख़ैर, कल्हो की ॻाल्हि आहे। नैनी पहिरीं त थकल पई लॻी, पर थोरनि मिंटनि अंदर ई खिलण कुॾण ऐं सॼे घर में फिर करणु लॻी। खाधे ते वेठासीं त चाचीअ हनोईअ जो हाल अहिवाल पुछियो। मूं चयो, चाची हाणे हनोईअ में को मज़ो आहे छा? सॼी हनोई कम्यूनिस्ट थी वई आहे। छा जूं नचणियूं, छाजा वेश्या घर, सभु का छोरी पंहिंजे मुड़ुस वटि सुखी ॾिसंदीअ। सख़्तियूं वरी एॾियूं आहिनि जो केरु 50-60 रुपए वाल वारो कपिड़ो त पाए लंघे, असुल विच रस्ते मां ई वापसि उमाणींदसि। हींअर हनोई सफ़ा वियो पियो आहे। ॻाल्हि कंदे छा पियो ॾिसां त नैनी हिकु टक मुंहिंजे मुंहं में वेठी निहारे। हीअ उहा छोकिरी हुई जा कंहिंजे अखि खणण ते शर्म ॿूटीअ जा छपर खणी बंदि कंदी हुई। सा हिन तरह बेबाक वेठी हुई। मूं ॻाल्हि अध में छॾे ॾिनी त थी सुवाल पुछे, तॾहिं अॻे छा हो तव्हांजी हनोईअ में? मुंहिंजे अखियुनि अॻियां 8 साल अॻु जी हैनोई फिरी वई। सॼे जिस्म में मस्ती छांइजी वई। नैनीअ तां नज़र हटाए रूपे ॾांहुं ॾिसंदे चयुमि, हैनोई त अॻे हुई जॾहिं मां पहिरीं मुसाफ़िरी करणु वियो हुउसि। रूपा छा त सूंहं मिलंदी हुई, असुल टके में परी मिलंदी हुई, परी। अड़े रूपा, हिकिड़ो चकर हणी त अची हां। रूपे जो उहो ई पारूथो जवाबु मिलियो, छे परियुनि जे ग़रीबीअ जो फ़ाइदो वठण लाइ। बसि यार, तूं रुगो परियुनि जूं मूर्तूं चटे ॼाणी। अड़े सचियूं पचियूं परियूं ॾिसी तहां हथ लाइनि जहिड़ियूं पशम, वरी नाज़ुक तब कहिड़ियूं रड़कंदे डिॼी वेंदियूं। सॼो ॾींहुं नह पयूं ठाहींदियूं, वार पयूं सिंगारींदियूं। बस जे सखणे धोॾे ते बि हंज में हुयूं किरंदियूं। ॾाढियूं नाज़ुक मिज़ाज। हींअर त छोरियूं कोन्हनि, पर जहिड़ियूं विछूं हथ लाइनि त अखियूं कढी बीहंदियूं। नैनीअ ॾाढे चाह मां पुछियो, पोइ हाणे सुहिणियूं कोन लॻनि? हा, ईअं त उन पासे जी छोकिरियूं थियनि ई सुहिणियूं। अॼुकल्ह त पाण खाद खोराक बि सभिनी खे सुठो थो मिले, सो घणे अंदाज़ में छोकिरियूं पाण ठाहूकियूं पयूं लॻनि। पर उहा नाज़ुक तबियत न रही अथनि जा अखियुनि में दिलि खणी घुमंदी हुई। रूपे मेज़ ते ठूठियूं रखी हथनि मथां खाली रखी चयो, भाई तूं आख़िर नाज़ुक मिज़ाजी चवीं छा खे थो? दिलि में चयुमि,
जट में जट रहिजी वियो ऐं मुंहिंजे बदिरां माणस जवाबु ॾिनुसि चए नाज़िकड़ियूं हूंदियूं तुंहिंजी नन्हीअ जहिड़ियूं। ॿियो छा? चाचीअ ॻाल्हि पूरी पूरी चई आहे। मूं टहिक ॾिनो। नैनीअ जे नाज़िक तबियत खां पोइ त हद आहे। फर्स्ट ईयर में मूंसां गॾु पढ़ंदी हुई। हिकिड़े ॾींहुं कॉलेज में ॿिली मरी वई। बस छोकिरीअ रोई खणी रछ भरिया। वञो चिड़ायो पिया। नैनीअ जे चेहरे ते रोसामो ऐं चपनि ते खिल हुई। चाचीअ मोड़ो ॾिनो। चड़ियुनि खे न चिड़ाइबो त कंहिंखे चिड़ाइबो? नैनीअ जी शिकिल पीली थी वई ऐं हूअ मेज़ तां गिलास खणी रंधिणे ॾांहुं हली वई। रूपे ॾाढे लथल चेहरे सां चयो, अमां तोखे बि छा चवां? खट ते लेटियल रूपे ॾाॾीअ नास चपटी ॾेई ॾाढे विश्वास सां चयो, बाबा हीअं थींदो आहे। जिन छोकिरनि खे माइट लाॾ कोॾ सां पालींदा आहिनि से ईअं ई ॾुखड़ियूं थींदियूं आहिनि। कल्ह टिकाणे में की न अर्थ निकितो। राजा जी धीअ हुई ॾुखणी, सो गुल सिंघंदे ई बेहोश थी वई। चाचीअ खारुनि में चयो, बस बस, तव्हां ॿिन्ही ॾाॾीअ ऐं पोटे बोल बोल करे खारियो अथसि। नैनी पाणीअ जो गिलास भरे मोटी आई। चयईं, कंहिंखे खपे त पीए। मूं संदसि कोमल हथनि ॾांहुं ॾिसंदे चयो, इहा इनायत मां ख़ुशीअ सां क़बूल करण लाइ तयारु आहियां। ऐं वायुमंडल में ॿीहर रौनक आणण लाइ चयुमि, रूपा, हैनोईअ जे पासे में अथई सैगान, जिते ग़ैर कम्यूनिस्ट हुकूमत आहे। उते त अॼुकल्ह 2-3 रुपयनि में फर्स्ट क्लास सुहिणी छोकिरी तुंहिंजे गोॾे ते वेही तोखे शराब पियारींदी। मूं शीशे जे गिलास मां पाणीअ जो ढुक भरियो। नैनीअ खे चुपचाप पाण ॾांहुं ॾियारींदो ॾिसी मूंखे ख़बर नाहे केॾो उत्साह मिली वियो। चयुमि, नैनी, रूपे में खर कोन्हे, न त घटि में घटि फ्रांस जो हिकु भेरो ज़रूरु चकर हणाए अचई। उते जी शैम्पेन रेस बि छा त मज़े वारी आहे। कहिड़ी धूड़ पाईंदा आहिनि शैम्पेन रेस में? चाचीअ मुर्की सुवाल पुछियो। अड़े भाई, छा ॿुधायांव, पैसे वारा तव्हीं आहियो, पर पैसो छाजे लाइ आहे सा ख़बर की न अथव। रूपे त उमिरि अजाई विञाई आहे। मूं रूपे जो ध्यानु छिकाइण लाइ चयो, जो अलाए जे कहिड़े ख्वाब में गुम थियल पे ॾिठो। हू अखियूं फाड़े मूंखे ॾिसण लॻो। चाची अमां ऐं नैनी जो ध्यानु त अॻे ई मूं ॾांहुं हो। मूं खिली चयो, संगमरमर जो तलाउ सॼो शैम्पेन शराब सां भरींदा आहिनि। जेका फ्रांस जी सुहिणे में सुहिणी छोकिरी हूंदी, असली फर्स्ट क्लास ब्यूटी, उनखे उघाड़ो ई उघाड़ो उन में सनानु कराईंदा ऐं उनखां पोइ सभु हाज़रीन उन तलाउ मां शराब जा गिलास भरे पीअंदा आहिनि। ओचितो पट ते पाणीअ जो गुड़ियुनि जो ठकाव थियो। नैनीअ उल्टी करे विधी। संदसि सिर चकर खाई रहियो हो। रूपो न झले सां त शायदि हिक खिन में ई बेहोश थी किरी पवे हां। रूपो खेसि ॿिए कमरे ॾांहुं वठी वियो। चाचीअ मथे ते हथु रखी चयो, रोगनाथ आहे का? अमां नौकर खे सॾे चयो, अब्बा अची उल्टी मेरे वञ। ऐं मां ॼण कंहिं बम फाटण ते चुप थी वियो हुउसि। थोरी देरि खां पोइ नैनीअ खे ॾिसण लाइ रूपे जे कमरे ॾांहुं वियुसि। नैनी विहाणे ते कंध रखी लेटी पई हुई। मूंखे ॾिसी मुंहुं अहिड़ो खणी कयाईं ॼण संदसि ज़बान में कंहिं कौड़ी चीज़ जो ज़ाइको अची वियो हो। मां तॾहिं बि हिम्मत रखी अॻियां वधियुसि। रूपे पाण उथी मूंखे कुर्सीअ ते वेहण जो इशारो कयो। मूं नैनीअ जे वेझो झुकी चयो, तुंहिंजी तबियत ॾाढी नाज़ुक आहे। हुन रोअणहार को मुंहुं करे चयो, तव्हीं भ्रष्टाचार जूं
ॻाल्हियूं कंदा त उल्टी न ईंदी। ऐं यकायक मुंहुं ॿिए पासे करे छॾियईं। काई हसीना इन तरह मुंहुं फेरे छॾे, छा इन खां वधीक का चोट थींदी आहे? केॾी महिल नेनीअ जे कमरे मां निकिरी आयुसि, केॾी महिल चाचीअ बिस्तरो विछाए ॾिनो, ऐं केॾी महिल ही सिगरेटनि जो ढिग सड़ी रख थी वियो। सभु कुझु ख्वाब पियो लॻे। छा सचपची ज़िंदगी भ्रष्टाचार में गुज़री आहे? ऐं हिन सॼे रात जे सूरन भरी लोच मां अंदर में हिकु कहिड़ो जीव पैदा थियो आहे जो घड़ीअ घड़ीअ वेठो चवे, ज़िंदगी गंद जो कीओं थियण लाइ न मिली आहे शेवक। तॾहिं ही गुल गुल जो वास, हीअ कलीअ कलीअ जी ख़ुशबू जा मूं पंहिंजे जीअ में घोले छॾी आहे, सा छा कुझु कीने? अरे छा किन मजबूर कैदिन जो खून ई अथर समझी जीअ ते मखींदो रहियो आहियां? हीअ कहाणी चोट सुंदरियोत्तम चिंदाणीअ जे कहाणियुनि जे गुट खे मुर्क ते मनाए मां खयाल आहे। तव्हीं सुंदरियोत्तम चिंदाणीअ जूं कहाणियूं पढ़ी ऐं ॿुधी सघो था हुन जे वेबसाइट www.sundariuttam.com ते। पंहिंजो रायो मोकिलण न विसारींदा।